चरखो इएं चोर जीअं भूए भुणको न सुणे। लाज़मी हिन जे बैतनि जे लफ़्ज़नि ते गौर कजो। जेका ॻाल्हि शुरू कई अथऊं त हुन में लफ़्ज़ ॾुखिया आहिनि, ॿोली पुराणी आहे, सम्झ में नथो अचे, तव्हांजी मेमोरी में लफ़्ज़ हूंदा। चरखो इएं चोर, कंहिं बि शइ खे चोर बो आहे न, हलाइण चोरण। चरखो इएं चोर जीअं भूए भुणको न सुणे। भूई यानी ज़मीन, धरती। हाणे धरतीअ ते चरखो रखियो आहे ज़मीन ते, पोइ चुरे ऐं ज़मीन खे ख़बर न पवे। माना जेका बि एक्सरसाइज़, जेको बि कमु, जेका बि असाइनमेंट करी अहिड़े तरीक़े सां कर जो कनो कन कंहिं बनी बशर खे ख़बर न पए। इन तरीक़े सां तूं पंहिंजो कमु पूरो करे इम्तिहान पोइ तौर त सोन बराबरि सुट थिए। इन तरीक़े सां हिते छा थो थिए, अञा पीढ़ जो पथर ई कोन रखियो आहे। चार माण्हू वेही प्लानिंग कंदा, हीअं कंदासीं, हीअं कंदासीं, पोइ हीअं थींदो, पोइ हीअं थींदो। अञा चाक आउट करे कंहिं पने ते बि लिखो कोन थियो हूंदो। ठक फेसबुक ते स्टेटस, हाणे असीं आसमान कराइण वारा आहियूं, हीअं थींदो। ईअं न, लतीफ़ साईं जो बि सीक्रेट पंहिंजो जेको बि कमु अथई उहो पाण ताईं महदूद रख ऐं पोइ तूं खणी आ जेको कुझु कयो अथई। वक़्तु जॾहिं तूं पेश कंदे त पोइ उहो पाण ई मार्केट में पंहिंजी वैल्यू ठाहींदो। कहिड़ी ठाहींदो? सोन बराबरि सुट थिए।